नाज़रीन, सिरी सिंध जी शाहपुर जाकर में भी पेट्रोल सस्तो थियण बावजूद आवाम के रिलीफ न मिली सघियो, जंहिं करे गरीब तबको परेशान आहे। रिपोर्ट करे रहियो आहे आशिफ झुल्लण। हुकूमत जो ऐलान किया पेट्रोल सस्तो करण जो, लेकिन आवाम के कोई भी फायदो न है। पेट्रोल पंप बंद पिया, पेट्रोल पंप ब्लैक ते मन खपन पिया, लीटर जो 150 रुपया 200 रुपया लीटर खपन पिया। रोजमर्रा जो शयूं जेके हू भी हाई रेट आहिनि, हुननि में भी का कमी न आई आहे। किराया भी साॻा वसूल कया वञनि पिया। आवाम सां ज़ुल्म बि छा आहे, ठला ऐलान करे थी गवर्नमेंट, अमल तो कोन थो थिए। बराए महिरबानी अमल करायो वञे जीअं आवाम खे रिलीफ मिले। पहिरियां ई 3 महीना माण्हू मुतासिर हुआ कोरोना में, वरी ही मथां ऐलान करे ठला रोग आवाम खे परेशान करे छॾियो आहे। महिरबानी करे हुकूमत खे असां अपील कयूं था कि इन जे मथां जेको बि नज़रसानी करे फ़ैसिलो दुरुस्त करायो। वॾे अफ़सोस सां चवणो थो पवे त पेट्रोल जेको आहे 40% घटि थी वियो आहे, मगर उन जे बावजूद बे आम शयुनि में जेके रोज़मर्रा जेको शयूं आहिनि, जेको ग़रीब आम माण्हू इस्तेमालु करे थो, उन में का बि कमी नथी आई। अॼु बि उहे साॻिया रेट आहिनि, उहे साॻे रेटनि ते शयूं हलनि पियूं। जंहिं ॾे 5 रुपया या 10 रुपया को पेट्रोल वधंदो आहे त उन्हनि शयुनि में राति पेट में उहे शयूं वधी वेंदियूं आहिनि। पर अॼु मुंहिंजे ख़्याल इलाही ॾींहंनि खां वठी पेट्रोल घटि थियो आहे, पर उन जे बावजूद बि साॻिया रेट हलनि पिया। साॻियो खंडु आहे, साॻियो चांवर आहे, साॻियूं माना आम शयूं जेके आहिनि माण्हू इस्तेमालु करे थो, उन लाइ को बि फ़ाइदो न थियो आहे। गवर्नमेंट को कानून का शइ ॾिसण में अचे उहो ख़बर न आहे किथे आहे, कहिड़नि ऐलान कयो घटि थियण जो, पर आम माण्हू खे को फ़ाइदो न थियो आहे। टैक्सी जा जेके रेट आहिनि या ॿियूं जेके शयूं आहिनि, उहे साॻे शयुनि ते हलनि पिया। बल्कि अञा 10 रुपया 20 रुपया तव्हांखे वधीक मिलंदो, वधीक महांगा शयूं तव्हांखे मिलंदियूं, मगर घटि तव्हांखे न मिलंदो। असां पुछण वारा आहियूं त जेकॾहिं तव्हां ऐलान कयो आहे पेट्रोल घटि कयो आहे, त पर आम माण्हू खे हिन मां कहिड़ो फ़ाइदो थियो आहे? अञा ताईं को बि न थियो आहे, को कानून आहे ई कोन। असीं चऊं था त कानून खे एक्शन में अचणु खपे ऐं आम ग़रीब मिस्किन खे जेको फ़ाइदो ॾियणो आहे उहो फ़ाइदो थियणु खपे। चांवर या को गे या का ॿी शइ का बि सस्ती न थी आहे, लिहाज़ा असां हुकूमत सां गुज़ारिश कयूं था त जीअं पेट्रोल जे रेट ते कमी थी आहे, इहे तमामु शयूं ते रेट में कमी थियणु घुरिजे। ही जेको गुज़रियल 3 महीननि खां गवर्नमेंट पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में मुसलसल कमी आंदी आहे, लेकिन जेको आवाम लाइ रिलीफ ॾिनो वियो आहे उहो उन तरीक़े सां आवाम ताईं मुंतक़िल न थियो आहे। साॻी जेका महांगाई उहा बरक़रार आहे, रोज़मर्रा जूं शयूं उन्हनि जूं क़ीमतूं उहे ई साॻियूं महांगियूं माना आवाम ताईं मुंतक़िल थियनि पियूं। गॾोगॾु जेके गुड्स ट्रांसपोर्ट या ॿियूं जेके पैसेंजर पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, उन्हनि जा बि जेके किराया आहिनि उहे बि साॻिया ई आहिनि। असांजो गवर्नमेंट खां अपील आहे त बराए महिरबानी ही जेको रिलीफ वारो कमु पेट्रोल ऐं डीज़ल में ॾिनो वियो आहे उहो घटि में घटि आवाम ताईं मुंतक़िल कयो वञे, ताकी हिन मां ग़रीब आवाम खे फ़ाइदो थी सघे। रोज़मर्रा जूं शयूं आहिनि। नाज़रीन, फरीदाबाद